मेहड़ मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर रज़ा अली सुमरो मूजिब सखर प्रेस क्लब जे अॻूणे सदर बेबाक सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़त्ल ख़िलाफ़ मेहड़ नओं कोट तरड़ी मोहब्बत फरीदाबाद जे सहाफ़िन हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे मरकज़ी अॻवान जावेद सुमरो मेहड़ प्रेस क्लब जे क़ाइम मक़ाम सदर रियाज़ चांडियो जनरल सेक्रेटरी जमील मोहसिर HU जे ज़िले जनरल सेक्रेटरी आमिर तेवणो क़ज़ाफ़ी मुस्तफ़ा पंवर बदर सुहैल मंजूर जोए अब्दुल वहीद मोहसिर ॿियनि जी अॻवानी में हथनि में कारियूं पटियूं ऐं कारा झंडा खणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरो करे कातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो वियो। सहाफ़िन सख़्त नारेबाज़ी कंदे चयो त सहाफ़िन जो क़त्लेआम बंदि करे शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे खून सां इंसाफ़ कयो वञे, कातिलनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचायो वञे। ॿी सूरत में सखर में तारीख़ी धरणो हयो वेंदो। रैली में सहाफ़ी नओं ॻोठ जे रफ़ीक सरगाणी, इरशाद बिरोही ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। ॿिए तरफ़ सखर में दहशतगर्दनि हथां शहीद थियल सीनियर सहाफ़ी ऐं निजी TV जे रिपोर्टर दिलेर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जे कातिल दहशतगर्दनि जी गिरफ़्तारी लाइ मेहड़ में सहाफ़िन कलमकारनि आज़ाद अनवर कांधड़ो, रियाज़ चांडियो, जावेद सुमरो, आजिज़ असगर सोडो, अकबर कांधड़ो, इलाही बख्श चांडियो, ग़ुलाम हुसैन सांघर पवर, इशाद बिरोही, सुहेल अब्बासी, सत्तार कल्होड़ो, मुजाहिद गोरड़, मुज़हर भट्टो, अली गुल कांधड़ो, सोनू ॾीपर जी अॻवानी में ऐवानी सहाफ़त आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे हुननि घुर कई त शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार करे दहशतगर्दी वाक़े में लिकल हथ ज़ाहिर कया वञनि। उन खां अॻु दिलेर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर खे भेटा पेश करण लाइ ऐवानी सहाफ़त में ताज़ियती मेड़ाको थियो। जहिड़ो त सहाफ़िन जो गॾियल इजलास थियो, जंहिंमें ऐवानी सहाफ़त मेहड़, प्रेस क्लब मेहड़, आज़ाद प्रेस क्लब मेहड़, सिंध प्रेस क्लब मेहड़, नओं कोट प्रेस क्लब जे सहाफ़िन शिरकत कई। जंहिंमें सहाफ़िन पारां गॾियल तौरु 15 अगस्त ते सुबुह जो 11 वॻे मेहड़ प्रेस क्लब खां ऐवानी सहाफ़त घंटाघर चौक ताईं दिलेर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ रैली कढी वेंदी।